सामीन ही जेका तव्हां आख़िरी आरामगाह ॾिसी रहिया आहियो, हीअ पाकिस्तान जे साइंसदान ऐं पाकिस्तानी एटम बम जो ख़ालिक़ु डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जी आहे। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जी पैदाइश 11 अप्रैल 1936 ईस्वीअ ते भोपाल शहर में ॼाओ। पाकिस्तान ठहण खां पोइ संदसि ख़ानदान पाकिस्तान हिजरत करे आयो। शुरूआती तालीम कराची में हासिलु करण खां पोइ वधीक तालीम लाइ यूरोप वियो। उते हिन ज़िंदगी जा 15 साल गुज़ारिया, जंहिं दौरान बर्लिन जी टेक्निकल यूनिवर्सिटी, हॉलैंड जी यूनिवर्सिटी डेफलेट ऐं बेल्जियम जी यूनिवर्सिटी ऑफ लेवन में पढ़ियो। डॉक्टर अब्दुल क़दीर हॉलैंड मां मास्टर ऑफ साइंस ऐं बेल्जियम मां डॉक्टरेट ऑफ इंजीनियरिंग जी सनद हासिलु कई ऐं उते ई एटमी लेबॉरेटरी में साइंसदान तौरु ख़िदमत सर अंजाम ॾींदो रहियो। 31 मई 1976 ते उन वक़्त जे वज़ीर आज़म पाकिस्तान ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी दावत ते वापसि पाकिस्तान आयो ऐं पाकिस्तान में एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो। शुरूआति में हिन जेको आहे सो पाकिस्तान में इंजीनियर रिसर्च लेबॉरेटरी इदारे जे नाले ते शुरूआति कई ऐं उन ई इदारे में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। 1 मई 1981 ते उन वक़्त जे सदर पाकिस्तान जनरल ज़ियाउल हक़ साहिबु उन जो नालो तब्दील करे डॉक्टर एक्यू ख़ान रिसर्च लेबॉरेटरी रखियो। हीउ इदारो पाकिस्तान में यूरेनियम जी अफ़ज़लगी में नुमायां मक़ाम रखे थो। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान ते हॉलैंड जी हुकूमत अहम एटमी मालूमात चोरी करण जो हिकु मुक़दमो बि दाख़िल कयो, पर जॾहिं हॉलैंड, बेल्जियम, बर्तानिया ऐं जर्मनी जे प्रोफेसर उन ॻाल्हि जो जाइज़ो वरितो ऐं पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो त जेकी मालूमात चुराइण जो इल्ज़ाम डॉक्टर ख़ान ते आहे, उहो त मार्केट में मिलंदड़ आम एटमी किताबनि में बि शाया थियल आहे, जंहिं ते हॉलैंड जी अदालत मुक़दमे बाइज़त तौरु हिन खे बरी कयो। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान दुनिया जो वाहिद एटमी साइंसदान आहे जंहिं 8 सालनि जे थोरे अरसे में एटमी प्लान नस्ब करे बाक़ी दुनिया जे साइंसदाननि खे हैरत में विझी छॾियो। उन जी नतीजे में ई मई 1998 ते बलोचिस्तान जे इलाइक़े चागीअ में 6 कामयाब एटमी तजुर्बा कया विया ऐं पाकिस्तान दुनिया जो 7हों एटमी मुल्क ऐं इस्लामी दुनिया जो पहिरियों एटमी मुल्क बणिजी वियो। मग़रिबी दुनिया पाकिस्तान जे एटमी बम जो नालो इस्लामी बम रखियो, जंहिंखे डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान ख़ुशीअ सां क़बूलु कयो। हिननि ख़िदमतनि जे एवज़नि में हिन खे मुख़्तलिफ़ एवार्ड ॾिना विया, जंहिं में 1993 ईस्वी में कराची यूनिवर्सिटीअ मां डॉक्टर ऑफ साइंस जो एवार्ड, 1999 में हिलाल इम्तियाज़ ऐं 14 अगस्त 1996 ईस्वी ते उन वक़्त सदर पाकिस्तान फारूक अहमद लगारी साहिबु पाकिस्तान जो सभ खां वॾो एज़ाज़ निशान इम्तियाज़ ॾिनो। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान हॉलैंड में पंहिंजी क़याम जे दौरान उतां जी हिकु मक़ामी छोकिरी हनीअ सां शादी कई हुई। पाकिस्तान अचण ते डॉक्टर ख़ान सां गॾु संदसि घरवारी हनी बि पाकिस्तान आई ऐं हिते अची उन हनी ख़ान जे नाले सां मशहूरु थी। हनी ख़ान में डॉक्टर ख़ान खे 2 नियाणियुनि जो औलाद आहे। हींअर हू पंहिंजे नियाणियुनि सां गॾु इस्लामाबाद में राज पज़ीर आहे। जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में पाकिस्तान ते एटमी मवाद ॿियनि मुल्कनि ईरान, लिबिया ऐं उत्तर कोरिया खे फ़राहम करण जो इल्ज़ाम लॻो, जंहिं ते डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान उहो इल्ज़ाम मुल्क ख़ातिर पंहिंजे सीने ते खयो ऐं जंहिं करे कुझु वक़्त लाइ पंहिंजे घर में नज़रबंद बि कयो वियो। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान फिफ़िड़नि जी मर्ज़ में मुब्तला हुयो, जंहिंजे नतीजे में 10 अक्टूबर 2021 ते सुबुह जो 7:04 ते इस्लामाबाद जे KRL हॉस्पिटल में वफ़ात कई ऐं खेसि इस्लामाबाद जे एशियट क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। जंहिं वक़्तु डॉक्टर साहिब वफ़ात कई उन टाइम डॉक्टर साहिब जी उमिरि 85 साल 6 महीना ऐं 9 ॾींहं हुई। डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जी का मज़ार ई बिल्कुलु भर में ई तव्हांखे का मज़ार नज़र अची रही आहे। पाकिस्तान जे मुनफ़रद शाइर फराज़ अहमद जी क़बर आहे, जेको हींअर पाकिस्तानी साइंसदान शुबली फराज़ जो वालिद साहिबु आहे ऐं संदसि मशहूरु शाइर आहे कि अब के बिछड़े तो हम शायद किताबों में मिले, जैसे सूखे हुए फूल कभी किताबों में मिले। सामीन, हीअ जेका तव्हांखे आख़िरी आरामगाह नज़र अची रही आहे, हीअ उर्दूअ जी मुनफ़रद लहजे वारी शाइरा परवीन शाकिर साहिबा जी आहे, जंहिं तमामु थोरे अरसे में शोहरत जी बुलंदी ताईं पहुती हुई। परवीन शाकिर जी पैदाइश 24 नवंबर 1952 ईस्वी ते कराचीअ में थी ऐं वफ़ात 26 दिसंबर 1994 में 42 सालनि जी उमिरि में इस्लामाबाद में हिकु रोड एक्सीडेंट में थी। परवीन शाकिर तमामु जेको आहे सो मुनफ़रद लहजे वारी उर्दू जी शाइरी जंहिं तमामु थोरे वक़्त में तमामु घणी शोहरत माणी। परवीन शाकिर साहिब जे मुड़ुस जो नालो सईद नसीर अली साहिबु हुयो, पर उहा शादी न सर तक़रीबन कुझु वक़्त खां पोइ तलाक ते ख़तमु थी वई, जंहिंमां खेसि हिकिड़ो पुटु मुराद अली जे नाले ते आहे।
परवीन शाकिर साहिबु शुरूआती 9 सालनि में जेको आहे सो दर्स निज़ाम यानी कि उस्ताद जी ख़िदमत सरअंजाम तौरु ॾिनी। उन खां पोइ कमीशन पास करे कस्टम डिपार्टमेंट में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदी रही। परवीन शाकिर जे मशहूरु किताबनि में ख़ुशबू जेका 1976 में छपी, उन खां पोइ सदे बर्ग 1980 में, ख़ुदि कलामी 1990 में, इनकार 1990 में, माहे तमाम 1994 में छपी। डॉक्टर साहिबा हिंद ऐं पाकिस्तान में जेको आहे सो तमामु वॾो मशहूरी उर्दूअ में जेको आहे सो वॾी पाइदार क़िस्म जी शाइरी हूंदी हुअसि, जंहिंजे करे तमामु वॾा एवार्ड बि मिलियसि ऐं हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ां खेसि वॾा वॾा जेको आहे एवार्ड बि ॾिना विया। हीअ संदसि आख़िरी आरामगाह आहे। इस्लामाबाद जे G8 क़ब्रिस्तान में हीअ जेको आहे सो आख़िरी आरामगाह अथसि। हे तव्हां साम्हूं ॾिसी सघो था। हे आख़िरी आरामगाह आहे। तमामु वॾी शाइरा रही आहे पंहिंजी।